अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो आम पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे ऐं तमामु नवां अपडेट ॾिसंदा रहो। त तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, अचो त हीअ कहाणी मुकमिल ॿुधूं। तो जेका फिज़ा जी माउ आहे, फिज़ा रहंदी त फिज़ा जी माउ फिज़ा खां पुछंदी तूं मुंहिंजे लाइ ग़लति सोचे रही आहीं। पोइ फिज़ा चवंदो त मां तो लाइ कॾहिं बि ग़लति नथो सोचे सघां। ऐं ॿिए पासे नूरी जेको आहे सुहिणी ऐं वारस जी घणी बेइज़ती कंदी ऐं पोइ वारस हितां बि हलियो वेंदो। वारस कॾहिं बि इन घर में पेर न रखंदो ऐं सुहिणी नूरी खे चवंदो त तोखे वॾ नंढाई आहे कोन ऐं हर कंहिं माण्हू जी बेइज़ती कंदो रहंदो आहीं। ऐं ॿिए पासे मेहरू नौरोज़ खे चवंदो त तूं कीअं बि करे मूंखे शहर वठी हल ऐं तूं बाबा साईं खां मूंखे मोकल वठी ॾे। त पोइ नौरोज़ चवंदो त मां बाबा साईं खां ॻाल्हाए बि नथो सघां, बहरहाल तुंहिंजे बारे में माण्हुनि सां ॻाल्हि ज़रूरु कंदुसि। ऐं दोस्तो पोइ नौरोज़ वञी इहा ॻाल्हि रेस सां कंदो त रेस हिनखे ईअं चवंदो त तूं पंहिंजी तइलीम पूरो कर, तूं मेहरू खे छॾे ॾे। पोइ नौरोज़ हिन खां पुछंदो त इन ॻाल्हि जे मक़सदु पोयां कहिड़ो आहे। त पोइ बाबा साईं हिन खे चवंदो त तूं पंहिंजी तइलीम पूरो कर ऐं तूं मेहरू खे छॾे ॾे। तूं हुते पढ़णु वियो आहीं ऐं तूं हुते पढ़, तूं पंहिंजी तइलीम पूरो कर। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।